ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। ही कथा पाण श्री गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव जी ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, पोई कथा में पाण ॾिठो त नारद जी ज्ञान ऐं वैराग खे उथारण जी कोशिश था कनि ऐं उते आकाशवाणी थी थिए त ए नारद, तूं सत्संग कर, छो त ज्ञान ऐं वैराग सत्संग जे अलावा न उथी सघंदा। अॼु पाण उन ई कथा खे वधीक अॻिते था वधायूं। जॾहिं नारद जीअ खे चयो वियो त कंहिं साधु पुरुष खे ॻोल्हे सत्संग जो आयोजन कयो, सत्संग जो प्रोग्राम ठाहियो, तॾहिं नारद जी 4 कुमारनि खे ॿुधायो त उतां खां ॻोल्हींदो आऊं हिते अची पहुतो आहियां, लेकिन कलयुग जे हुअण करे को बि साधु मन घुरियो नथो मिले। उन्हनि वीचारनि में वेठो हुअसि त तव्हां सनक संदन सनातन संत कुमार जो दर्शन प्राप्त थियो आहे। अवां ब्रह्म अंश वॾा जोगी ज्ञानी आहियो। नंढपण खां अवां कथा जो धन पाण वटि रखियो आहे ऐं अवां जी शक्ति जो बयान त केरु करे ई नथो सघे, छाकाणि त तव्हां जय ऐं विजय, जेके वैकुंठ जा द्वारपाल मतिलब त चौकीदार हुआ, उन्हनि खे पृथ्वी ते किरायो। अहिड़ी तौफ़ीक़ तव्हांजे सिवा ॿियो कंहिंखे न आहे। जहिड़ी तरह तव्हां पंहिंजो दर्शन मूंखे प्राप्त करायो आहे, तहिड़ी तरह तव्हां भक्ति ज्ञान ऐं वैराग जो दुख दूर करियो, जंहिं करे चई वर्णन जा आदमी तव्हांजो जस ॻाइनि ऐं कलयुग वासियुनि जो मन शुद्ध ऐं पवित्र थी वञे। इहा ॻाल्हि ॿुधी संत कुमारनि चयो त ए नारद जी, तूं उदास न थी। जेतिरा श्याम सुंदर जा भक्त ऐं दास आहिनि, उन्हनि सभिनी में तूं उत्तम आहीं ऐं तुंहिंजो फर्ज़ु आहे त तूं भक्ति ज्ञान ऐं वैराग जो दुख दूर करीं। अॻूणे वक़्तनि में संत महात्मा आहिनि संसारी आदमियुनि लाइ, ख़ासि तौर ते कलयुग वासियुनि लाइ वैकुंठ ॾांहुं पहुचण लाइ रस्तो ठाहे छॾियो आहे, पर उन्हनि अणांगनि वाटनि ते कोई नथो हली सघे। अहिड़ी वाट ॿुधाइण वारो गुरू बि जल्द नथो मिली सघे। उन करे जेको बि श्रीमद भागवत सची दिलि सां ॿुधंदो, उनखे ई सची वाट मिलंदी। जा कथा श्री सुखदेव जी राजा परीक्षित खे ॿुधाई हुई, उन ई कथा ॿुधण करे भक्ति ज्ञान ऐं वैराग खे पिणु ताक़त थींदी ऐं संदन दुख छुटी वेंदो। ही ॻाल्हि ॿुधी नारद जी चयो त हे महाराज, मूं वेद ऐं गीता जे पाठ कयो, तॾहिं बि ज्ञान ऐं वैराग खे घणो जाॻायो, पर उन्हनि खे उथण जी सुमर्थी न थी। सो श्रीमद भागवत ॿुधण सां वरी कहिड़ी तरह उथंदा। तॾहिं संत कुमार चयो, हे नारद, सभिनी वेदनि जो तत्व श्रीमद भागवत महापुराण साहिब आहे। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे हिकु हिकु श्लोक ऐं पद में वेदनि जो मतिलबु अहिड़ी तरह भरियल आहे, जहिड़ी तरह खीर में मखणु आहे, मगर जेसि ताईं उनखे तजवीज़ सां खीर खां ॿाहिरि न कढिबो, तेसि ताईं मखण जो सवादु खीर में न मिलंदो। तहिड़ी तरह सभिनी वेदनि ऐं पुराणनि खे व्यासदेव जी विलोड़े उन्हनि जो तत्व कढी श्रीमद भागवत महापुराण साहिब जी लिखियो आहे। ए नारद जी, उहे 4 श्लोक मोल श्रीमद भागवत जा नारायण जी ब्रह्मा जी खे ॿुधाया हुआ ऐं तो उन खां ॿुधी व्यास जी खे ॿुधाया ऐं वेद व्यास जी
उनखे विचोड़ सां लिखी श्रीमद भागवत महापुराण साहिब जो ग्रंथ ठाहियो। इहा ही श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा सभु कंहिंजो दुख दूर कराइण वारी, संसार रूपी समुंड खां पार उतारण वारी आहे। एतिरो ॿुधी श्री नारद जी चयो त तव्हां वॾी दया करे मूंखे ही सॼो अहिवाल ॿुधायो आहे। असांजो वॾो भाॻ आहे जो तव्हांजो दर्शन मिलियो आहे। सत्संग सिवा जे भाॻ नथो मिले त कृपा करे हाणे इहो बि ॿुधायो त हिन ज्ञान रूपी यज्ञ खे कहिड़ी तरह ऐं किथे करणु घुरिजे। सभई चयो जय श्री कृष्ण। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे महात्म्य जो अध्याय ॿियो समाप्त थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे ही कथा सुठी लॻी हुजे ऐं तव्हांखे हिन मां लाभ आनंद प्राप्त थियो हुजे त कृपा करे हिन कथा खे वधीक अॻिते शेयर करियो त ॿियनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम।